आवाज़ सिंध न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ सिंध हुबली झांगर की रिपोर्ट मुताबिक़ हिंगोर जालगे ॻोठ वडेरो इमाम बख्शियो डहर के रहवासन महमद पिंजल डहर अली महमद अब्दुल खालिक यूनियन ऑफ जर्नल्स ऑर्गेनाइजेशन सिंध की हेड ऑफिस लारकानो में अची करे बाअसरन और हिंगोर जा थाने के पुलिस की मुबैना ज़्यादतुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुतासिरन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो भाउ ज़ाहिद हुसैन डहर ऐं अमर सां गॾु गंबटे कोरटे सगोरीअ में 20 तारीख़ ते हाज़िरीअ ते वियो। जीअं कोरट सगोरीअ मां ॿाहिरि निकितो त संदसि खे हिंगोर जा थाने जे पुलिस ऐं बाअसरन दोस्त मोहम्मद सहतो नदीम तालिब अमीर फ़हीम परवेज़ अयाज़ इम्तियाज़ समीउल्लाह सहतो गॾिजी अगवा करे खणी विया। राति जो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल करे छॾियो। मुंहिंजी अमर हिक पुलिस एहलकार खे सुञातो त रुस्तम कलोड़ो हो। वधीक मुतासिरन जो चवण हो त पुलिस हिंगोर जा थाने जे सहतन जी वांगार वहंदे नौजवान के कतल करे छॾियो आहे। न मुतासिरन मुतालबो कंदे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट सीशन कोर्ट निगरान हुकूमत IG सिंध DIG सखर ऐं SSP खैरपुर मीरस के अर्ज़ कयो त पुलिस ऐं बाअसरन के खिलाफ़ FIR दाख़िल करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। ज़ाहिद हुसैन जे एजाज़त सते जी घरवारी निकरी वही पांजे पुट ख्याल सां उन जो इल्जाम मुझे भाउ ज़ाहिद हुसैन ते आहिनि। उन जबार सां घुरायो उते जो पासो मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी माउ खे अगवा करे खणी विया। उहे बरामद कराइनि थाणे मां। उहे अदालत सगोरी में भी उन्हें पेश कराइनि। अदालत सगोरी मूंखे मां भेण पंहिंजी ॾिनी। उन कोर्ट ते ज़ुल्मान जेल हली वई। उन्हें जे बावजूद मुझे भाउ जी 20 तारीख़ में हाज़िरी लॻल गंबट कोर्ट शीशन वटि उतां जीअं वापसि थियो आहे। कार में पासो 3 ॼणा पुटां लॻल आहिनि। हिकिड़े जी पुट खुलियली रुस्तम कलोड़ो मुंहिंजे भाउ ज़ाहिद हुसैन खे मुंहिंजी अमर ऐं नंढड़ी गॾु हुन सां मोटरसाइकिल ते हुनखे पासो कार हणी केरे करे मुझे मुतालबा सुप्रीम कोर्ट चीफ डिस्ट्रिक्ट IG सिंध DIG सकर SSP घोटकी के मुझे मुतालबा है तो मुझे मामा सां जो खून जो इंसाफ़ कयो वञे।